बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद कंदा आहियूं अवां सभई ठीक हूंदा। जेकॾहिं असां टेस्ट जी तैयारी करणु चाहियूं था त टेस्ट जी तैयारी करण खां पहिरीं असांखे घुर्जे त कुझु ॻाल्हियुनि खे पंहिंजे ज़हन में रखूं। उहे कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि उन्हनि मुतलिक़ ही कंप्लीट वीडियो आहे। हिन वीडियो जे ज़रिए असां तव्हांखे ॿुधाईंदासूं त जॾहिं असां टेस्ट जी तैयारी कयूं था त टेस्ट जी तैयारी करण खां पहिरीं असांखे कहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे पंहिंजे ज़हन में रखणु घुर्जे। त अॼु वारी ही वीडियो स्पेशली उन्हनि स्टूडेंट्स जे लाइ आहे जेके स्टूडेंट्स हींअर 5 खां वठी 15 स्केल ताईं ईंदड़ ड्यूटियुनि मुतलिक़ टेस्ट जी तैयारी करे रहिया आहिनि। त उन्हनि शागिर्दनि खे असां इहो इन्फॉर्म करणु चाहियूं था त जेकॾहिं तव्हां प्रिपरेशन कयो पिया, प्रिपरेशन करण खां पहिरीं अवां पंहिंजे ज़हन में कुझु ॻाल्हियुनि खे यादि रखिजो। त अॼु वारी हिन वीडियो में असां तव्हांखे 6 अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदासूं जिन्हनि ॻाल्हियुनि खे असां जॾहिं कंहिं बि टेस्ट जी तैयारी कयूं त उन खां पहिरीं उहे शयूं असां लाज़मी चेक कंदासूं। त अॼु वारी हिन वीडियो खे स्टार्ट कयूं था, लेकिन स्टार्ट करण खां पहिरीं असांजी हिकु रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नया महिमान आहियो त हींअर ई पंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं साथ ई बेल आइकन जे बटन ते क्लिक कयो त जीअं अव्हांखे नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन मिली सघे। त स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु वारी हिन क्लास खे। नंबर 1 ते आहे टारगेट। टारगेट मां मुराद त प्लानिंग। जेकॾहिं असां कंहिं बि टेस्ट जी तैयारी करणु चाहियूं था त असांजो हिकु टारगेट हुजणु लाज़मी आहे। छो जो काफ़ी स्टूडेंट अहिड़ा हूंदा आहिनि जेके टेस्ट जी तैयारी त कनि था, लेकिन उन्हनि खे इहो बि ख़बर नाहे हूंदी त उन्हनि जी तैयारी केतिरे क़दुरु कंप्लीट थी चुकी आहे ऐं अञा उन्हनि खे केतिरी तैयारी करणी आहे। जेकॾहिं असां सां बि इहो मसइलो थिए थो त असां पंहिंजे पाण में ई मुतमिन कोन हूंदा आहियूं। इन लाइ असांखे सभ खां पहिरीं पंहिंजो टारगेट सिलेक्ट करणो आहे, जंहिंजे ज़रिए असांखे इहो ख़बर पइजी वेंदी त असांजी तैयारी केतिरी मुकमल थी चुकी आहे ऐं अञा असांखे केतिरी तैयारी करणी आहे। यानी कि तव्हां हिकु टारगेट सिलेक्ट कंदव त तव्हांखे 200 क्वेश्चन यादि करणा आहिनि, 500 यादि करणा आहिनि, 1000 यादि करणा आहिनि। जेतिरा बि तव्हांखे क्वेश्चन यादि करणा आहिनि, कितना यादि करणा आहिनि, उन मुतलिक़ तव्हांजो को हिकु फिक्स टारगेट हूंदो। नंबर 2 ते असां वटि आहे मटीरियल। सपोज़ कयो असां टारगेट सिलेक्ट कयो, मूंखे 500 क्वेश्चन यादि करणा आहिनि। हाणे उहे क्वेश्चन आउं किथां यादि कयां? अहिड़ो को मूं वटि मटीरियल मौजूदु आहे या कोन आहे, यानी कि मूं वटि किताब मौजूदु आहिनि या कोन्हे। त हाणे असांखे इहो ज़हन में रखिणो आहे त मूं हिकु टारगेट त सिलेक्ट कयो आहे, टारगेट आउं ठाहे चुको आहियां, लेकिन हाणे उन मुतलिक़ मूं वटि मटीरियल मौजूदु आहे या कोन्हे। जेकॾहिं कोन्हे त उन मटीरियल खे पहिरीं पाण हथु कंदासूं ऐं उन जे लाइ तव्हां मुख़्तलिफ़ तरह जा बुक बि परचेज़ करे सघो था। जॾहिं तव्हांजो मटीरियल कंप्लीट थी वेंदो त तव्हां अॻिते वधी सघंदव। जेकॾहिं तव्हां टारगेट सिलेक्ट कयो, मूंखे 500 क्वेश्चन यादि करणा आहिनि ऐं तव्हां वटि को किताब ई कोन्हे त तव्हां कीअं यादि कंदव? त मटीरियल बि हुजणु असां लाइ लाज़मी आहे। मटीरियल मां मुराद किताब थी सघनि था, पेनूं, बैग, तव्हां वटि जेको बि स्टडी जे हवाले सां मटीरियल आहे उहो लाज़मी हुजणु घुरिजे। नंबर 3 ते असां वटि आहे टाइम मां मुराद जेकॾहिं असांजो टारगेट बि सिलेक्ट कयल आहे, असां वटि मटीरियल बि मौजूदु आहे, लेकिन टाइम ई कोन्हे त पढ़ंदासीं कीअं? त उन लाइ असांखे 24 कलाकनि मां को अहिड़ो मख़सूस टाइम कढणो आहे जंहिं टाइम ते असां पढ़े सघूं। यानी कि तव्हां उहो टाइम सिलेक्ट कंदव जंहिं टाइम ते तव्हां रेगुलर फ्री हूंदा आहियो। यानी कि अहिड़ो टाइम, सपोज़ कयो तव्हां ॾींहं जे 10 बजे तव्हां पढ़ो था ऐं ॿिए ॾींहुं 10 बजे तव्हां वांदा ई कोन आहियो, तव्हां वटि फ्री टाइम ई कोन्हे, त उहो टाइम सिलेक्ट कयल ग़लति आहे। यानी कि अहिड़ो को पार्टिकुलर टाइम सिलेक्ट करणो आहे जंहिं टाइम ते तव्हां रेगुलर फ्री हुजो। उहो टाइम सिलेक्ट करणो आहे ऐं उन टाइम ते ई तव्हांखे पढ़ाई करणी आहे ऐं उन टाइम ते जेकॾहिं ओतिरो ई टाइम पढ़ाई कंदव त इनशाला तव्हां में काफ़ी इम्प्रूवमेंट ईंदो। यानी कि टाइम तव्हांखे सिलेक्ट करणो आहे त मूंखे 24 कलाकनि मां हिन टाइम खां वठी हिन टाइम ताईं पढ़ाई करणी आहे। कलाक पढ़ाई करणी आहे, 1.5 कलाक पढ़ाई करणी आहे। जेतिरी बि तव्हांखे पढ़ाई करणी आहे ओतिरो तव्हां टाइम बि सिलेक्ट कंदव। यानी कि 24 कलाकनि मां 24 कलाक खे कमनि में डिवाइड करे पोइ जेको फ्री टाइम आहे, जेको तव्हांखे रेगुलर फ्री टाइम मिले थो, उहो टाइम सिलेक्ट कंदव। नंबर 4 चेयर टेबल। अच्छा, टाइम बि असां वटि मौजूदु आहे, लेकिन असांजे घर में छा चेयर मौजूदु आहे, छा टेबल मौजूदु आहे जिते असां वेही करे पढ़े सघूं? त टाइम बि मिली वञे थो। काफ़ी माण्हू उहे हूंदा आहिनि जिन्हनि वटि हर शइ मौजूदु हूंदी आहे, लेकिन घर में पढ़ाई जी फैसिलिटी मौजूदु कोन हूंदी आहे। यानी कि हू घर में एतिरो पढ़े नथा सघनि।
त इन लाइ तव्हांखे उहे शयूं बि मुयसरु कराइणियूं आहिनि, यानी कि टेबल बि तव्हां वटि हुजे, चेयर बि तव्हां वटि हुजे। नंबर 5 प्लेस मां मुराद जॻह। हाणे ॾिसो असां इहो तव्हांखे रूल नंबर 4 में पिणु ॿुधाए चुका आहियूं त काफ़ी घर अहिड़ा हूंदा आहिनि जिते पढ़ाई करण लाइ जाइ मौजूदु कोन हूंदी आहे, त तव्हांखे अहिड़ी का जाइ सिलेक्ट करणी आहे जंहिं जाइ ते केरु ॿियो डिस्टर्ब करण वारो न हुजे, यानी कि जिते तव्हां पढ़ाई करो था उते को ॿियो अची तव्हां सां कचहरी न करे, उते टीवी न लॻल हुजे, उते कंहिंजो शोर न अचे, उते तव्हांखे मोबाइल बि यूज़ नाहे करणो, उते तव्हांखे कंहिं कम लाइ को चवण बि न अचे। त अहिड़ी जाइ तव्हांखे सिलेक्ट करणी आहे जिते तव्हां रिलैक्स थी पढ़े सघो, केर बि तव्हांखे डिस्टर्ब न करे। त उहो तव्हां ते डिपेंड करे थो, अव्हां पंहिंजे घर में ॾिसंदा त उहो कहिड़ी जाइ आहे जिते तव्हां माना रिलैक्स थी पढ़े सघो था। त तव्हांखे पंहिंजी प्लेस बि सिलेक्ट करणी आहे पढ़ाई करण लाइ। नंबर 6 असांजो लास्ट आहे, उहो आहे पार्टनर मां मुराद तव्हांजो फ्रेंड बि थी सघे थो, तव्हांजो टीचर बि थी सघे थो, तव्हांजो बिरादर बि थी सघे थो, केर बि थी सघे थो। मक़सदु त जेको कुझु तव्हां पढ़ो था उन्ही जा तव्हां खां केरु क्वेश्चन करे ऐं उन्ही मुतलिक़ तव्हां उहो क्वेश्चन करे ताकी तव्हांखे बि अंदाज़ो थी वञे त तव्हां खां केतिरो यादि थी चुको आहे। त इन्हनि सभिनी शयुनि खे तव्हां पंहिंजे ज़हन में रखो ऐं टेस्ट जी तयारी करण खां पहिरीं ॾिसो त टेस्ट जी तयारी करण खां पहिरीं असांजो टारगेट हुजणु लाज़मी आहे। जॾहिं असांजो टारगेट हूंदो त उन खां पोइ असां ॾिसंदासीं त असां वटि उन टारगेट तहत मटीरियल मौजूदु आहे या कोन्हे। पोइ असां पंहिंजो मटीरियल कलेक्ट कंदासूं, जिते बि असांखे जेतिरा बुक जी नीड आहे उहे बुक परचेज़ कंदासूं, जेतिरा PDF डॉक्यूमेंट्स जी नीड आहे ओतिरा असां डॉक्यूमेंट्स बि जेके आहिनि सो परचेज़ कंदासूं, या वरी जेकॾहिं असांखे को सेंटर ज्वाइन करण जी ज़रूरत पवे पई त उहो सेंटर बि ज्वाइन कंदासूं, यानी कि तव्हांखे उहो मटीरियल तव्हां वटि पूरो करिणो आहे। तंहिंखां पोइ अव्हां उन जी स्टडी लाइ टाइम बि सिलेक्ट कंदव, टाइम बि कढंदव ऐं जिते टाइम कढे पढ़ंदव उते तव्हां लाइ हिकिड़ी कंफर्टेबल चेयर बि हुजे, टेबल बि हुजे। ॿियो वरी जिते तव्हां चेयर टेबल रखंदव उहो जाइ अहिड़ी हुजे जिते केरु तव्हांखे डिस्टर्ब करणु न अचे। ऐं लास्ट में असां इहो चवंदासीं पार्टनर जेको कुझु तव्हां पढ़ो था उन सभई शइ जो केरु पुछण वारो बि हुजे, तव्हां खां केरु क्वेश्चन बि करे। त उमेद कंदा आहियूं अॼु वरी ही वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं जेकॾहिं तव्हां तयारी कयो था त इन्हनि शयुनि खे पंहिंजे माइंड में क्लियर करे छॾो ऐं इनशाला जॾहिं तव्हां इहे सभई क्लियर करे वरितियूं त तव्हां में काफ़ी इम्प्रूवमेंट ईंदो। थैंक्स फॉर वॉचिंग।